टाउन कमेटी प्रियालो जी सहकार सां सुजुकी स्टैंड लग एमरजेंसी क्लिनिक लेबोरेटरी फ्री एम्बुलेंस सर्विस जो आगाज़ कियो वियो जॾहिं त डॉक्टर अब्दुल वहीद अब्बासी अगुणो नाज़िम सैद कुर्बान अली शाह टाउन चेयरमैन सैद जुम्मन शाह एमरजेंसी क्लिनिक जी रिबिन काटे शानदार इफ्तिताह कियो। उन मौके ते टाउन चेयरमैन सैद जुम्मन शाह समेत मुख़्तलिफ़ वार्डन जे काउंसलर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एमरजेंसी क्लिनिक जो मक़सदु आहे त राति जी टाइम आवाम खे सहूलियत ॾेई सघिजे। उन करे क्लिनिक जो टाइम राति जो 8 बजे खां सुबुह जो 8 बजे ताईं हूंदो ऐं एम्बुलेंस 24 कलाक लाइ ड्राइवर समेत मौजूदु आहे जॾहिं त डॉक्टर समेत हेल्थ टेक्नीशियन मुशाहिद अली डेलाइट ऐं लेबोरेटरी में हर क़िस्म जी टेस्टनि लाइ डॉक्टर मौजूदु रहंदो जॾहिं त ॿारनि औरतुनि मर्दनि जी हर फ़र्द जो मुफ़्त चेकअप करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वेंदियूं। उन कैम्प दौरान मरीज़नि जो हर क़िस्म जूं टेस्टूं पिणु कयूं वेंदियूं। इफ्तिताह तक़रीब में मौजूदु टाउन कमेटी प्रियालो जे चेयरमैन सैद जुम्मन शाह अगुणो नाज़िम सैद कुर्बान अली शाह काउंसलर सज्जाद मीरानी हाजी मुनीर बलोच सईद अहमद बलोच निसार अहमद धारे जो खुशहाल समाजी तंज़ीम जो सदर ज़ाहिद हुसैन शेख समेत शहरनि ॻोठणनि वॾी अंग में शिरकत कई जॾहिं त तक़रीब जी आख़िर में दुआ ख़ैर घुरी वई।